नाज़रीन, सिंधी सकाफ़त जो ॾियारो वॾे धामधूम सां मल्हाइण लाइ हैदराबाद जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में तक़रीबूं मुनइक़िद थी रहियूं आहिनि। ॿारड़ा खाका ऐं टेबलोज़ पेश करे इंतहाई ख़ुशी महसूस करे रहिया आहिनि। इन हवाले सां ॾिसूं था ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी जी हीअ रिपोर्ट। नस नस में बहती जिंजे सिंधु धारा, कौन सवारे सस्त समझी, आहा सस्त समझी, ओ सस्त समझी। रोन मिठड़ी मूमल मुझे माँ भला चा जाने, रोन मिठड़ी मूमल मुझे माँ भला चा जाने। खूब चटपटियूं चीज़ूं तोखे अॼु ई ॾींदुसि आणे, खूब चटपटियूं चीज़ूं तोखे अॼु ई ॾींदुसि आणे। हैदराबाद के मुख़्तलिफ़ स्कूलन में फंक्शन करे खाका ऐं टेबलोज़ पेश कया पिया वञनि। अचो त हिननि खां व्यूज़ वठूं था त उनजो सकाफ़त जे हवाले सां कहिड़ा ख़्याल आहिनि। सकाफ़त जो ॾियारो हूअं त ख़ुशियुनि सां भरियलु हूंदो आहे, पर हिन दफ़े मल्हाईंदे ॾुख बि थिए पियो, छो जो इहो ॾींहुं असां हूअं ई स्पेशली जेको डेडिकेट कयो आहे उहो उन्हनि माण्हुनि जे लाइ कयो आहे जिन जा अजा उजड़ी विया, जिन जा माल मथा उजड़ी विया। केतिरा माण्हू शायदि हिन में मां चवंदसि शहीद बि थी विया। केतिरनि ॿारनि जूं आहूं असां पाण ॾिठियूं। ही स्पेशली प्रोग्राम उन्हनि खे ई डेडिकेट कयो आहे असां। पर ॿारनि सिंध जा रंग एॾा सुहिणा आहिनि ऐं उन जी शाइरी एतिरी ख़ूबसूरत आहे जो उन ते झूमंदे ॿारु नथो रही सघे। सकाफ़त जो ॾियारो सिर्फ़ु नचण टुपण न आहे, पर सकाफ़त जो ॾियारे में इहो बि हुअणु घुरिजे त असां पंहिंजूं जेके पुराणियूं शयूं आहिनि उहे मुंतक़िल करियूं ॿारनि में। तमामु ज़बरदस्त तरीक़े सां मल्हायो आहे ऐं इहो सभु बोर्ड मुतासिरीन जे नाले था कयूं, हुनजे दर्दनि में बराबरि जा शरीक आहियूं। ऐं इहो चवणु चाहींदसि, मुंहिंजो मैसेज इहो आहे त सदाईं अलाह साईं मुंहिंजी सिंध खे ईअं मुरकंदो रखे। अॼु असां प्रोग्राम अटेंड करे जीअं त इलाही पुरजोश महसूसु करे रहिया आहियूं। उमेदु आहे त अहिड़ा हर साल प्रोग्राम थींदा रहंदा ऐं जीअं त ॿार उस्ताद असां सभु सिंधी माण्हू इंजॉय कंदा रहंदासीं। सकाफ़ती ॾियारो असांजे सिंध जो कल्चर आहे, इहो ज़रूरु असांखे मल्हाइणु खपे ऐं इन जे लाइ जो इन सां सिंध खे असीं उजागर करे सघूं था ऐं असीं इन थ्रू सॼी दुनिया में जेको असांजी सकाफ़त आहे, असांजी सिंध आहे, इनखे प्रमोट करे सघूं था। असां इहो महसूसु था करे सघूं सकाफ़ती ॾियारो इहो आहे त माना असां जेके पंहिंजी सिंध में आज़ादी सां घुमी सघूं था। असांजे सकाफ़ती ॾियारे में असांजा जेके डेली रूटीन जा कपिड़ा आहिनि उन खां अलावा असां जीअं अजरक टोपी आहे, जेको सकाफ़त जो ॾियारो आहे तमामु असांखे सुठो लॻंदो आहे। मतिलबु की उन में मज़ो ईंदो आहे त असांजी सिंध फतह थी, उन ते असांखे गुरूर आहे त असां सिंधी आहियूं ऐं असांखे कल्चर मल्हाइण में इन में तमामु घणो मज़ो ईंदो आहे। हीअ एंटरटेनमेंट आहे। असां हिते हिनमहिल गुलिस्तानी हाई स्कूल में आहियूं जंहिंमें मैडम गज़ाला फंक्शन करायो आहे कल्चर डे सकाफ़ती ॾियारो। सो इन में असां हिसो वरितोसीं ऐं पंहिंजी मर्ज़ी सां मतिलबु परफॉर्म कईसीं। सिंधी जे हिसाब सां
तमामु घणो असांखे सुठो लॻो ऐं चवंदासीं इन में असां इंजॉय कयोसीं पूरे स्कूल। असांखे इलाही ख़ुशी थी रही आहे त हीउ ॾियारो मल्हायो वियो आहे हिन स्कूल में अहिड़ी सुठी तरीक़े सां ॿारनि भरपूर तरीक़े सां पार्टिसिपेट कयो आहे हिन में ऐं असांखे इलाही ख़ुशी थी रही आहे। सकाफ़त जो ॾियारो असांखे ख़ुशी ऐं तमामु बहितरीनु तरीक़े सां मल्हाइणु घुरिजे। जीअं असां ईद को मल्हाईंदा आहियूं या कोई शादियुनि जा फंक्शन मल्हाईंदा आहियूं, सिंधी आहियूं, असांखे सिंधी जो सकाफ़त जो ॾियारो ई बि असांखे ईद जीअं ई मल्हाइणु घुरिजे। ऐं जेकी असांजी सिंध जी सकाफ़त आहे इंतिहाई ख़ूबसूरत सकाफ़त आहे, जेको टोपी अजरक पटको जेको आहे असांजी इज़त आहे। असां हिनखे ॾाढो जोश जज़्बे ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं ऐं लतीफ़ जे असां पैगाम खे अॻिते वधाईंदे वधाईंदे असां सिंधी माण्हू चाहियूं त असां इल्म जे दुनिया में क़दम रखूं, टेक्नोलॉजी जे दुनिया में क़दम रखूं, इक़्तिसादात ते असांजा कम थियनि ऐं असां पंहिंजे मुआशिरे मां पंहिंजे जेको आहे सो इलाइक़े मां गुरबत जो ख़ात्मो कयूं। सिंध जो पैगाम इहो आहे त हिकिड़ाई ॿधी वहदानियत में रहूं, कंहिंखां नफ़रत न कयूं, कॾहिं बि कंहिंसां मुनाफ़क़त वारो रवैयो अख़्तियार न कयूं। सिंध मोहबत जो सबक़ु ॾिनो आहे, सिंध महिमान नवाज़ आहे, सिंध हमेशह मोहबत जो सबक़ु ॾींदी रहंदी। असांजा ॿार हिते पढ़ंदा आहिनि, शो वग़ैरह में ॾाढो मज़ो ईंदो आहे, ॾाढा सुठा प्रोग्राम कंदा आहिनि गुलरसाणी वारा। ॾाढो सुठो महसूसु थियो, हीअं ई मल्हाइणु खपे जीअं मल्हायो अथनि। ॾाढो मज़ो आयो, ॿारनि जी बि ॾाढी हौसला अफ़ज़ाई थींदी आहे ऐं ॾाढी ख़ुशी थींदी आहे असांखे बि हे शो ॾिसी, प्रोग्राम ॾिसी असांजी सिंध जे इन नाले ते कनि था ऐं इंशाल्लाह असांजी सिंध ज़िंदाबाद हूंदी। जी नाज़रीन, हीउ तव्हां ॾिठो सिंध जी सकाफ़त जो ॾियारो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे ऐं हिते जेके नंढड़ा ॿार आहिनि या छोकिरियूं आहिनि उन्हनि में बि जोश जज़्बो नज़र अचे थो। पंहिंजी सकाफ़त सां मोहबत जो इज़हार कयो आहे हिननि ऐं हिन मुख़्तलिफ़ हैदराबाद जे स्कूलनि में जेके आहिनि इहे फंक्शन थी रहिया आहिनि, टेबलोज़ खाका पेश कया पिया वञनि जंहिंसां ई पंहिंजी सकाफ़त खे हथी मिली सघे थी। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु गुलाम मुस्तफ़ा सोलंकी, SS न्यूज़, हैदराबाद।